हिंदुस्तान में रहंदड़ सिंधी अदीबनि सुंदरी ऐं उत्तम चंदाणी जे मान में आज आणियो। इब्न हयात पंवर साहिब सदर ऐं मोज़िज़ दोस्तो, आउं लतीफ़ लिटरेरी सोसाइटी तरफ़ां आयल सभिनी महिमाननि अदीबनि ऐं शाइरनि ऐं ख़ासि करे बम्बई खां आयल ॿिनि महिमान अदीबनि श्री उत्तम एडिटर माहवार नई दुनिया ऐं भेण सुंदरी उत्तम चंदाणी जी दिलि जी गहराइनि सां अजियां करियां थो। दोस्तो, असां सभिनि खे ख़बर आहे त अॼु असीं जंहिं ॾींहं ते पाण में गॾिया आहियूं, इन साॻी तारीख़ ते 35 साल अॻु सिंध जे मायानाज़ अदीब ऐं शाइर मरहूम मिर्ज़ा कलीज बेग वफ़ात कई हुई। मरहूम मिर्ज़ा साहब सिंधीअ जो नामियारो अदीब ऐं शाइर हो। हुन जेका सिंधी अदब जी ख़िदमत कई आहे सा रहंदी दुनिया ताईं यादि रहंदी। दोस्तो, ज़िंदा क़ौमुनि, बाशऊर जमायतुनि ऐं फ़र्दनि जो हमेशह खां इहो दस्तूर पे रहियो आहे त हू पंहिंजे क़ौमी रहनुमाउनि, आलिमनि, अदीबनि ऐं शाइरनि जूं वर्सियूं वॾे एहतमाम ऐं जोश व ख़रोश सां मल्हाईंदियूं आहिनि, जंहिंमें संदनि पंहिंजे ऐं ईंदड़ नसुल जी बकाउ ऐं बहबूदी जो राज़ समायल हूंदो आहे। दोस्तो, ही 17 सालनि जे अरसे बैदि पहिरियों मौक़ो आहे जो असांजा ॿ अदीब भाउ ऐं भेण हिन मौक़े ते असां सां शरीक थिया आहिनि। असांजे हिननि अदीबनि जो एतिरे परांहें पंध तां कही अची असां सां गॾिजाणी करणु सिंधी अदब तोड़े असां अदीबनि लाइ निहायत ई ख़ुशाइंद आहे। हूं बि श्री उत्तम भेण सुंदरी तोड़े असांजे ॿियनि अदीब भाइरनि असां खां परे रहंदे असांखे विसारियो केन्हे। संदन अदबी फनपारा, अफ़साना, शेर, मकाला, नाविल वग़ैरह असां मां जिन बि पढ़िया आहिनि। उन्हनि खे ईअं ई ॾिसण में ईंदो त छा मंज़र, छा प्लाट, छा किरदारु, छा माहौल, हर चीज़ में सिंधियत जी झलक नज़र ईंदी। 17 सालनि जो तवील अरसो ऐं समय मेलनि जी दूरी असांजी पंहिंजाइप ते, असांजे गुज़िरियल सदियुनि वारे प्यार भरे माहौल ते, जॾहिं घर घर सां गॾोगॾु रहंदे सुबुह जो पेट जी आग ओझाइण लाइ ॿाहिरि निकिरंदे हिक ॿिए खां प्यार ऐं पाॿोह मां पुछिबो हो त काका राति त ख़ैर जी गुज़री, तंहिंमें का बि तब्दीली न आई आहे। लतीफ़ लिटरेरी सोसाइटी जो तारुफ़ कराईंदे मुनासिब ॼाणा थो त आऊं पंहिंजे मोज़िज़ दोस्तनि ऐं करम फ़रमाउनि अॻियां हिन सोसाइटी जे मक़सद जो मुख़्तसिर तारुफ़ करायां। दोस्तो, हिन सोसाइटी जो बुनियादु 25 अगस्त 1960 ते रखियो वियो ऐं उन जा मूल मता हेठिहीं रीत आहिनि। नंबर 1, अदबी मुबाहिसा ऐं मुशाहिरा कराइणु। नंबर 2, सिंधी अदब जे इशायती सिलसिले खे वधाइण ख़ातिर मयारी किताब शाया करणु। नंबर 3, अंजुमन बहबूदी तुलबा क़ाइमु करणु जीअं ग़रीब शागिर्दनि खे किताब वग़ैरह मुफ़्त मुयसरु करे ॾिजनि। सोसाइटी पंहिंजे मक़सदनि खे अमली जामे पहिराइण ख़ातिर हर साल योम लतीफ़, योम कलीज, योम होशू, योम हेमो कालाणी, योम मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर ऐं योम दाऊद पोटा वॾे एहतमाम सां मल्हाईंदी रहंदी आहे। आउं ॿुधाइणु मुनासिब ॼाणा थो त हीअ अॼोकी गॾिजाणी जेका मरहूम मिर्ज़ा साहब जी फातह ख़्वानी जे सिलसिले में थी आहे सा दरअसल मरहूम मिर्ज़ा साहब जी दस्तूरी वरसी जो प्रोग्राम न आहे, छाकाणि त लतीफ़ लिटरेरी सोसाइटी हर साल योम कलीश वॾे एहतमाम सां मल्हाईंदी आहे। हिन साल असांजो दस्तूरी प्रोग्राम अगस्त महीने में रखियलु आहे, जंहिंमें मुशाइरे सां गॾोगॾु मिर्ज़ा साहब जिन जो हिकु ड्रामो पेश कयो वेंदो। आख़िर में आऊं सभिनी मोज़िज़ महिमाननि जी शुक्र अदाई कंदे श्री उत्तम खे ख़ासि तौरु गुज़ारिश कंदुसि त हू साहब पाण तोड़े भारत में रहंदड़ सिंधी अदीब भाइर जिन जे असीं फ़क़ति नालनि खां वाक़ुफ़ु आहियूं, से हिन सरज़मीन खे जंहिंजो मथनि बि घणो ई हक़ आहे, तंहिंखे पंहिंजी यादि सां नवाज़ींदा ऐं हर साल हिते असां वटि भेरो कंदा रहनि। सदर लतीफ़ लिटरेरी सोसाइटी, टंडो ठोड़ो, हैदराबाद, जुलाई 1964,